निकोलस चर्च बाशमकोवो ॻोठ कालूगा अलाइकी रोस। बिलन चर्च जे घंटी टावर। घंटी टावर 3 दर्जे ते मुश्तमिल आहे। हेठियों दर्जो कालमनि जे अधु ऊचाई ते ख़तमु थिए थो। मथाहीं दर्जे ते हिकु घंटी टंगियल हुई। मां अंदरि वेठो आहियां बेल टावर जी हेठां। सरनि जी छत में चोटीअ ते को बि खलियल न आहे। के बि ॾाकणियूं न आहिनि। ही चर्च जे मुख्य दरवाज़े ॾांहुं दरवाज़ो आहे। बील टावर ते चढ़णु कीअं? मज़हबी ज़ाबितनि जे मुताबिक़ उहो ज़रूरी आहे त घंटी खे ॾींहं में केतिराई भेरा वॼायो वञे। हा, तव्हांखे हिन सुराख़ ज़रिए चढ़ण जी ज़रूरत आहे, पर सरनि जी भत में सुराख़ भॼी वियो। तव्हां टटल ऐं टटल सरूं ॾिसंदा। उहे अहिड़े तरह तामीर न कंदा। उहो ॾिसण में नथो अचे त सियाची तामीर दौरान इरादो कयो वियो आहे। भत में लॻल सुरूं बि टटी वियूं। उथ पकड़ण लाइ दीवार में लोह जी कुटली लॻल आहे। मां चर्च जे इनकस जी छत ते चढ़े वियसि। मां सरनि जी भत में टटल सुराख़ ज़रिए मथे चढ़ियसि ऐं थो लॻे त हीअ जाइ काठ जे ॾाकण खे महफ़ूज़ करण लाइ भत में कटी वई हुई। हती हिन जॻह थी। ज़ाहिर आहे उहो ममार जे मनसूबी मुताबिक़ न कयो वियो। छत मां घंटी टावर जी 2 दर्जे में दाख़िल थीसि। ॾाकण जा बाक़ी बचियल काठ जी शुआ। उसां ॾाकण ते चढ़े वियासीं। काठ जी कहिड़ी ख़ूफ़नाक गंदगी। उहो ॼण त हिकु चरियो माण्हू कयो। ही लोहो मज़बूती बेल टावर जे भतेन कूक करे त जीअं अॾावत आर्क जे दॿा खां धार न थई। काठ जी शुआनि खे लोह जी मज़बूतीअ थी। ही साख़्त जे लिहाज़ खां ग़लति आहे। घर जो ख़ूफ़नाक कमु ऐं उहो ॿाहिरां सुठो नथो लॻे। घंटी वॼाइण लाइ हिकिड़ो माण्हू भत में टटल सुराख़ ज़रिए चढ़े वियो। पोइ उहो शख़्स 2 दर्जे में दाख़िल थियो ऐं हू काठी जी ॾाकणे ते चढ़े मथे चढ़णु लॻो। मां लिकल काठ जी फ़र्शनि सां गॾु हलणु लॻसि ऐं हू हुन ख़ौफ़नाक ढांची चीची चौधारे फिरे वियो जेको मेमार जी रथ में न हो। ही काठ जे रात जो ख़्वाब बाद में नाहिल तामीर तरफ़ां ठाहियो। उक सवाल पैदा थिए थो, आर्किटेक्ट घंटरनि ताईं आम सरनि जी ॾाकण छो न ठाहियो? काफ़ी सर आहियूं। ॾाकण लाइ बि काफ़ी जा आहे। जवाब तव्हांखे जॾहिं घंटी टावर ठहियो तॾहिं को बि मथे वञण वारो न हुअईं घंटी वॼाई, पर पोइ सभु कुझु बदिलजी वियो।